इंसान छामा ठहला चो मिट्टी मां गला गला इंसान छामा ठहला डाढिया चो शैतान छामा ठहला चो बाह मां इंसान मिट्टी मां शैतान बाह मां हाने तोखे कीअं ख़बर पवे हींअर जेका मुंहिंजी कैफियत आ उहा इंसानी कैफियत आ या शैतानी कैफियत आ। जवाब सवलड़ो आ मिट्टीअ खे मथे उछलाईंदे पोइ बि हेठि ईंदी मिट्टीअ खे मथे उछलाईंदे पोइ बि हेठि ईंदी बाहि खे हेठि ॿारींदे पोइ बि भड़को ॾेई मथे ईंदी। जेडी मला मुसलमान सां कह मुआमिले में दुनिया जे एक मुआमिले में कलाम करे गालियों करे पांजे तबियत के दिसे जे दिसे तक कावड़ वधंदी थी वने गुस्सो चढ़ंदो थो वने चमा त हिन खे खाई वठा पक समझे त शैतान लईन मुझे कुल्हन ते सवार थी वयो आ। देर न करे ला हौल वला कुव्वत पढ़े अस्तगफार पढ़े पांजे कामिल पीर जो तसव्वुर करे जिक्र दे ख्याल करे शैतान भजी विदो रब जी रहमत अची विंदी। शैतान सां मुकाबले करण जो आसान तरीक़ो सच त इहो आहे त शैतान ते बि ॾोह आहे बाक़ी कई त माण्हुनि बि हद आहे। नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾियां शैतान के कह चयो त ॻाल्हि त ॿुध रात जे रुलाए छॾियासीं शैतान चयो ॻाल्हि ॿुध थुक चबो त सभु को जेको उथे थो मूं ते थो करे पाण खे त केरु कोन थो चवे चई तूं अहिड़ा कम न कर चई मां कोन थो कयां चई कीअं नथो करी चई हली आ हमराह खे वरतो शैतान अचे हिकिड़े दुकान वारे जो बीठो चई हाणे तूं चुपड़ी करे ॾिसजां। शैतान छा कयो जो गुड़ जी ज़रड़ी खणी आली करे जे भित ते जे लीको कढी वरतई हिन सां गॾु ओ हीअं परे बीर चण मूं छा कयो आहे चई गुड़ जी ज़रड़ी खणी रुगी लीको कढियो आहे चई हाणे मां तोसां गॾु हा नी चई हा चई हाणे ॾिस त राजू कीअं थो बुछड़ो थिए मां थो चवां न त चए बुछड़ा घड़ी खन बीठा मक्खी जी फिटी अचे वेठी गुड़ जे मथों मक्खी जो वेठी गुड़ जे मथों त सांडरीअ ॾिठो हाओ बेली शिकार अची वियो आहे। शैतान चयसि ने मक्खी के मुंह मिन थकई त चुगड़ जे मथों जेडी मल सांडरी साम्हूं आई त चईने सांडरीअ खे मुंह चयो आहे त चो हिन जो झटको ॾिनई त मक्खी त वई गिड़की चई मुंह मिन थकई मांसि हाणे सांडरी पई अञा मक्खी खे हीअं हीअं करे ॿिली हेठों बीठी ही ऐं तो उन जी नज़र पिजण ॿिलीअ खे मां मिन थ करे वठी आयो त सांडरीअ खे चंबो हण ऐं जो ॿिलीअ झंप ॾिनो उन सांडरीअ खे जो झंप हयईं उन सांडरीअ खे जो हेठि केराई हमराह रस्ते सां वञे उन जे पुठियों वो नंढड़ो कुतड़ो कुत्ते जो ॾिठो ॿिलीअ खे झंप ॾींदे सट ॾेई वञी ॿिलीअ खे जो चंबो हयईं जेॾी महिल ॿिली कुत्ते सां त दुकानदार कुत्ते वारे खे हकल ॾिनी त हे पंहिंजो काहियो थो वञी हुन चयो तो पंहिंजीअ खे सुख कोन कयो आहे तूं छा हिक ॿिए खे जो ठोंश आहियो चई ॾे ख़बर हो पाण कयो या मूं करायो मान। सोचो मुसलमानो रुगी शैतान जे मथों भी पिटकार न कयो थोरो पंहिंजे लक्षणन खे भी सुधारियो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल छा तव्हां असांखे सब्र जो हुक्म कोन ॾिनो जवाब ॾियो। नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते झेड़ो मची वियो बिरादर टुटी वई खाइण पीअण ख़त्म थी वियो छा क़ुरान कोन चयो आहे व इन तुस्लिहु बैनन नास मुस्लिमन जे विच में सुलह करायो। मुसलमान गौर कयो अॻ में जॾहिं ॿ मुसलमान विढ़ंदा हुया टियों मुसलमान ड्रोड़ी अची उन्हनि खे छॾाईंदो हो जो मुसलमान विढ़न था पिया त टियों मूवी थो पियो बनाए यो सच है या न ब मुसलमान विड़ी रयान टियों मूवी ठाहे रहियो आ मज़े सां तो पियो बनाए हो त ठही विया पर हिन वरी नेट ते ॾेई छॾी त दुनिया ॾिसे त कीअं विढ़िया। खुदा जो खौफ कर मुसलमान बिन विढ़ियलन खे ठाहे मुंहिंजो खुदा बि राज़ी थींदी मदीने जो घोट भी राज़ी थींदी। याद रखो जिंदगी जी इबादत हिकड़े पासे बिन विढ़लन जे विच में सुलह कराइण उन खां भी आला है। अल्लाह जे रज़ा खातर कदे विढ़लन के ठाहे मुझा दोस्त अजीज ये नेकी जा कम सदाई मुझे सजन साईं जो पैगाम इहो होंदो थे। हाने टाइम विदो जोरिए गुजरंदो मां मोटी अचा पोइते त अर्ज पे कयो केड़ो अल्लाह फरमायो शैतान जी ताबेदारी
गालाइंदा अचो न की नारो न की ढारो जवाब दो शैतान जी ताबेदारी न कजो तव्हां जो खुलियल दुश्मन अचो त सभई गॾिजी अल्लाह जे दरबार में अर्ज कयो ओ मुझा करीम रब रब तो चवे जी जवे मुझा बाना चो त बानो रब के सदड़ो कंदो आ मुझो करीम रब जी जी चवंदो आ जी मुझा बाना ओ मुझा करीम रब इहो शैतान जेखा सा के मनो कई थी वने इहो तवा जो दुश्मन इन जी ताबेदारी न कजो मुझा मौला छा इन शैतान इबादत का न कई हुई छा रब जे तरफ का जवाब इंदो इन तक करोड़े साल मुझी इबादत कईया मौला हमदो सना पढ़िया कौन रब जे तरफ का जवाब मिलो हमदो सना भी कई थे सजदा कईया कौन रब चवे तो सजदा भी कया थे सजदा भी कया थे नमाजों भी पढ़ियो थे मुझा दोस्त अजीज हमदो सना भी कई थे अल्लाह जे वहदानियत जो इनकार रब चवे तो मुझे वहदानियत जो इनकार भी को न कयो थे मौला जने हेडो तुझो आशिका को न के तड़े बाहर छो कडियो थे अल्लाह तो फरमाए इन जेला मुझो केतरो बे आशिक हुजे पर मुझे सोने नबी जी इज्जत अदब न कंदो त उन जी इबादत उन जे बूथ ते वराए हणदो मां से करोड़ साल तवज्जो कर 6 करोड़ साल घणा 6 करोड़ साल शैतान अल्लाह जी इबादत कईया हमदो सना कयो सजदा कया हन रुगी हिकड़ो सेकंड नबी जो अदब न कई 6 करोड़ साल जी इबादत वई हिकड़ो सेकंड 6 करोड़ साल इबादत कहजी कई बेनियाज रब जी हिकड़ो मिनट मुझा या सेकंड मुझा दोस्त अजीज उन जे अजमत उन जे शान जो इकरार न कई रुगी इनकार कई त मुझे रब जे जात फरमायो त तोके कढी तो चरिया असल इहो आदम सा प्यार हो या अञा राज को बियो हो इन राज के जो